मुख़्तलिफ़ बीमारियुनि खां बचण तोड़े ॿियनि मक़सदनि लाइ इंसान जे जिस्म जा ऑपरेशन कया वेंदा आहिनि, जिन में माण्हूअ जे उज़वनि खे कटियो वञे थो, जंहिं दौरान रतु वहण त आम ॻाल्हि हूंदी आहे, या वरी कंहिं हादसे वग़ैरह में ज़ख़्मी थियण दौरान कटियल रत जी रगुनि मां तेज़ीअ सां वहंदड़ रत खे बि बंदि न कजे त इहो मौतमार साबित थी सघे थो। हूअं त ऑपरेशन तोड़े ज़ख़्मनि जी रत बंदि करण लाइ केतिरा ई तरीक़ा ऐं दवाऊं आहिनि, जिन खे डॉक्टर इस्तेमाल करे रत बंदि करण जी कोशिश या रत खे बंदि कंदा आहिनि। पर साइंसदाननि हाणे हिकु अहिड़ो खौर तैयार कयो आहे जेको वहंदड़ रत खे रुगो 20 सेकंडनि में बंदि करे सघे। इन लाइ बस रुगो ज़ख़्म ते खौर हारे ऐं उनखे अल्ट्रा वायलेट रोशनी विधी वञे त इहो फौरी तौर ते हाइड्रोजेल जी सूरत अख्तियार करे ॼमी वञे थो ऐं माण्हूअ जी रत वहण बंदि थी वञे थी, जेको अमल रुगो 20 सेकंडनि में मुकमल थिए थो। चीनी माहिरनि तरफ़ां ठाहियल इहो हयातियाती खौर न रुगो कंहिं बि उज़वे या ज़ख़्म पर धड़कंदड़ दिलि जे पठनि ते बि इस्तेमाल करे सघिजे थो। चीन जे ज़ीजियांग यूनिवर्सिटी जे प्रोफेसर होंग वे ओयांग ऐं संदसि साथियुनि इन खौर खे सेहड़नि ऐं सूअरनि ते आज़मायो आहे, जेको मौजूदु रवायती इलाज खां बहितर साबित थियो आहे। माहिरनि इन खौर जी मदद सां अधु मिंट में जेरे जो ज़ख़्म भरण जो कामयाब ऑपरेशन पिणु कयो आहे। हिक तजुर्बे में इन जी मदद सां सूअर जी दिलि में 6 मीटर जे सोराख़ खे भरण जो कामयाब तजुर्बो कयो वियो। हैरत जहिड़ी ॻाल्हि इहा बि आहे त इन दौरान ब्लड प्रेशर खे बि वधियल नोट कयो वियो, जंहिं सबबु रत तेज़ीअ सां ॿाहिरि निकिरी रही हुई, तंहिं बावजूद बि बिना कंहिं नाकारी असरनि जे 20 सेकंडनि में रत जे वहिकरनि खे बंदि कयो वियो। खौर खे सेहड़ ते आज़माइण दौरान इन सां जेरे जो ज़ख़्म ऐं कटियल रगुनि खे कुझु ई सेकंडनि में कामयाबीअ सां बंदि कयो वियो। इन लाइ रुगो ज़ख़्म ते खौर हारे ऐं उन ते अल्ट्रा वायलेट रोशनी विधी वई। वॾी ॻाल्हि इहा आहे त इहो रुगो मामूली तब्दीलीअ सां 290 mmH जो ब्लड प्रेशर बि बर्दाश्त करे सघे थो। फ़िलहाल त इहो खौर आम तौर ते इस्तेमाल करण लाइ मार्केट में नाहे आंदो वियो, पर इन जे इस्तेमाल सां मुख़्तलिफ़ हादसनि, औरतुनि जी डिलीवरी तोड़े ॿियनि ऑपरेशन्स जे लखे मरीज़नि जूं हयातियूं बचाए सघिजनि थियूं।